जोही जे केतिरनि ॻोठनि मां अञा ताईं बोर जो पाणी नेकाल नाहे थी सघियो, जॾहिं त शहर जो दादू सां ज़मीनी रब्तो कटियल आहे। जिस सबब रवासी ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। वीडियो लिंक ते मौजूद आहे धरती टीवी जोही जो रिपोर्टर जान मोहम्मद गारी। जी जान मोहम्मद, छा सूरत हाल आहे, आगाह कजो। जी बिल्कुल, असीं इन वक्त मौजूद आहियूं जोही दादू मेन रोड ते, जेको बोर जे पानी गुज़रियल 1 महीने खां वठी जेको हिते पानी निकाल न थी सघियो आहे। हिन वक्त बि जेके सवें ॻोठ आहिनि उते पानी मौजूद आहे, जंहिंमें ॻोठ गुलाम हुसैन गाॾी, शमीर गाॾी, अल्लाह बचायो पंवर, मोहब्बत लुंड, जिन महिल बि जेको उन्हनि ॻोठनि जो जेको ज़मीनी रब्तो आहे उहो बि जेको जोही सां बहाल न थी सघियो आहे। जोही दादू मेन रोड बि जेको आहे हिन वक्त बहाल न थी सघियो आहे। उते बि ट्रैक्टर ट्राली ऐं जेके ॿेड़ी सर्विस बि जारी आहे। ॿी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त जॾहिं बोर जो पाणी अचण खां पोइ जेके जोही तालुके में 14 यूसियूं हुयूं, जेके उहो बि जेको आहे हिन वक्त पाणी हेठि अची वियूं आहिनि, जिते हिन वक्त यूसी कमाल खान, यूसी पीर मशाइक, यूसी जोही 2 सुमित, जेके ॿियूं बि यूसियूं आहिनि जेको हिन वक्त बि पाणी जे लपेट में आहिनि। हिन वक्त जेके ॻोठाणनि बि जेको आहे लन पलाण करे विया, उहे बि हिन वक्त जेको वापसी पंहिंजे ॻोठनि ॾांहुं अचणु शुरू करे ॾिनो आहे। जेको उन ॻोठनि वटि जेको रस्तो न हुजण करे उते जेके पीअण जो पाणी ऐं मच्छरनि जे आज़ार खां जेको मलेरिया जो जेको उते बि ज़ाब्तो न अची सघियो आहे, उहो बि तेज़ी सां पकड़जी रहियो आहे। ऐं उन ॻोठाणनि सां बि असांजी ॻाल्हि ॿोल थी, उन्हनि चयो आहे त जल्दी पाणी निकाल कराए ऐं जेको आहे असांजी बेचैनी ख़तमु कई वञे। जी।